हिक सोनारो कंहिं मुल्क मज़ा सोन घुरायो। हाणे उन सोनारे जो सोन खॼी आयो। हाणे अची राति थी उहो सोनारो सोन खे ठाहिण लॻो, सेट करणु लॻो, हिसाब किताब करे पियो ऐं उनखे ठाहे पियो करे पियो। राति जो टाइम हुजे। हाणे उते हिकिड़ो चौकीदार उन सोनारे वटि रखियल हिकिड़ो चौकीदार ॾिठो सोन तमामु जाम। चौकीदार जी दिलि में लालच बेईमानी पैदा थी वई। सोचणु लॻो त हीअ सोन जे अगरि मूंखे मिली वञे मुंहिंजी ज़िंदगी ठही वेंदी। हाणे हुनजे दिलि में बेईमानी पैदा थी वई। हुन छा कयो, उन सोनारे खे मारे विधो। सोन जी लालच में उन सोनारे खे मारे विधी ऐं छा कयईं, वॾो बैग खणी उन मंझि उहो सभु सोन हणी खणी निकिरणु लॻो। हाणे उतां उन गली मज़ा निकितो त कंहिं हमरा हिन खे ॾिसी वरितो। हमरा हकल करे हिन खे ॿीहारियो ऐं चवणु लॻो त चौकीदार तूं किॾां पियो वञी? हीउ बैग खणियो, हिन बैग में छा आहे, मूंखे ॾेखार। हाणे हीउ चवणु लॻो त हिन में कुझु कोन्हे। घणी हेॾां होॾां करणु लॻो त हमरा चवे न मूंखे ॾेखार। हिन दिलि में ख़्यालु कयो त हाणे हिन खे बि गॾु हिन में शामिलु करियां। चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध, हिन बैग में आहे सोन, तूं उन सोनारे जो आहे सोन ऐं खणियो पियो वञा। तूं घणी घोड़ा न कर, माठि करे वेह, तोखे आउं हीउ सोन ॾियां थो। अधु आउं थो खणां, अधु तोखे थो ॾियां। हमरा चवे त न, इहो कमु तमामु ख़राबु, इहो ग़लति कमु आहे। हल सोनारे खे सोन इहो वापसी ॾे। चौकीदार चवणु लॻो त न, सोनारे खे सोन वापसी आउं कोन ॾींदुसि। तूं चरई खे छॾ, अधु सोन तोखे आउं ॾियां थो। हथु कढ मुंहुं मज़ा आउं वञा। घणी घोड़ा वावेला कई त माण्हू अची गॾु थींदा। त नेठि इहा हमरा मञी न। हमरा चवणु लॻो त न, हल सोनारे खे सोन ॾेई अच, चोरी न कर। त नेठि चौकीदार चवणु लॻो त हाणे हीउ ज़िद छॾे कोन थो। सोनारे खे बि मूं मारे छॾियो आहे, जे अगरि अंदरि हाणे वेंदसि त हले छा थींदो। नेठि हिन छा कयो, चौकीदार अची घोड़ा कई माण्हू अची राज गॾु थिया। चवणु लॻा त ॾियो ख़बर, ख़ैरु आहे। हमरा चोरी करे वियो पिए इन सोनारे जी, सोन जो बैग खणियो वियो पिए त मूं हिन खे झले वरितो। हीअ आया अची उन सोनारे वटि। सोनारे खे छा ॾिसनि त सोनारो मोह पियो हुजे बेशक, ऐं बैग जेको आहे उहा चौकीदारी खई हुई। बैग उन वटि मौजूदु हुजे। माण्हू सभिनी ॾिठो। हाणे माण्हू सभु उन चौकीदार जी ॻाल्हि ते त चौकीदार सोनारे जो रखियलु आहे, चौकीदार सही पियो चवे। ऐं इन हमरा हिन मारियो आहे इन सोनारे खे ऐं बैग खणी वियो पियो। चौकीदार जी ॻाल्हि सही आहे। माण्हू सभु भरोसो ऐं यकीन उन चौकीदार ते करे माना वेही रहिया। हमरा घणी हेॾां होॾां कई त चवणु लॻो त न, चौकीदारी चोर आहे, हिन सोनारे खे मारियो वेंदो ऐं सोन खणियो पियो, मूं हिन खे त पकड़ियो आहे। पर माण्हू चौकीदार जी तरफ़। हाणे इहा ख़बर बादशाह खे बि पइजी वई। सो माण्हू सभु वठी अची, उन सिपाही बि आया उन हमरा खे अची बादशाह वटि पेश कयूं। त हिते हमरा पंहिंजी सफ़ाई ॾियणु लॻो त बादशाह मञे ई न इन ॻाल्हि खे। हाणे कई माण्हू हुजनि, चौकीदार बि चवे त हीउ सोनारे जो क़ातिल आहे ऐं सोन जे बैग सुधो हिन खे झलियो आहे। बादशाह चवणु लॻो त हाणे हिन खे फांसी जी सज़ा आहे, कुझु ॾींहं जेल में हुजे, उन खां पोइ हिन खे फांसी ॾींदासीं। हमरा चवणु लॻो त बादशाह सलामत, आऊं बेगुनाह जेको मूं कमु कयो ई कोन्हे, उनजी सज़ा मूंखे मिले पई। अबा बादशाह खणी सिपाहियुनि खे चई ऐं उन हमरा खे क़ैद करायो। चौकीदार खे छॾे ॾिनो। हमरा सभु रवाना थिया ऐं सोनारे जे माना फैमिली खे वञी मिलियो। चौकीदार खे बि सोन न मिलियो, न उन हमरा खे मिलियो, पर हमरा खे सज़ा मिली वई। हाणे बादशाह सोचियो त लॻे थो त मूं फ़ैसिलो सही वञे थो न कयो। बादशाह जे दिलि में हिकिड़ो ख़्यालु, हिकिड़ो माना ज़हन हिकिड़ो वञो ठहियो त लॻे थो त मूं बेगुनाहनि खे सज़ा ॾिनी आहे। वज़ीर सां बि हाल मशवरो कई। सो वज़ीर चवणु लॻो त बादशाह सलामत, पोइ हाणे कीअं कजे? बादशाह चवणु लॻो त हाणे का न का तरकीब कजे, ख़बर पइजे त थी सघे थो मतां हीअ हमरा बेगुनाह हुजे। ख़ैरनि जो जॾहिं अची सुबुह थियो त हिकिड़ो हमरा घोड़ा कंदे आयो, मथो पीटींदे आयो, अची बादशाह जी दरबार में पेश थियो। त बादशाह चवणु लॻो त ख़ैरु आहे? जी ख़ैरु कोन्हे, फिलहाणे हंधि मुंहिंजे भाउ खे कंहिं मारे छॾियो आहे, उनजो लाश हुते पियो आहे। बादशाह चयो सिपाहियुनि खे, चवणु लॻो त वञो उन चौकीदार खे वठी अचो। चौकीदार खे बि वठी आया। ही चौकीदार बि अची हुते हाज़िर थियो ऐं बादशाह उन हमरा खे जेको फांसी जी सज़ा ॾिनी ऐं सिपाहियुनि खे चयो त वञी इन खे बि वठी अचो। हाणे उहो हमरा बि आयो ऐं उहो चौकीदार बि आयो। हाणे बादशाह चवणु लॻो उन चौकीदार खे, उन हमरा खे चवणु लॻो त ॻाल्हि ॿुधो, फिलहाणे हंधि वञो, हिकिड़ो हमरा जो लाश पियो आहे, हीउ खटु खणो, माना खटु खणी वञो ऐं जो लाश खणी अचो हिते। चौकीदार ऐं उहो हमरा ॿई निकिता, खटु खणी सिधो आया हुते जिते उहो लाश पियो। उहो लाश खणी खट ते हिननि रखियो। हाणे हीअ ॿई ॼणा खयो पिया अचनि त हिते चौकीदार चवणु लॻो उन हमरा खे, ॻाल्हि ॿुध, तोखे ख़ामख़ा सज़ा मिली वई फांसी जी। हालांकि हुन सोनारे जो क़तिल मूं कयो, चोरी मूं कई पिए, सोन तमामु जाम हो। तोखे चइमि पिए घोड़ा न कर, अधु सोन तोखे आउं ॾियां थो, अधु सोन आउं थो खणां। पंहिंजी ज़िंदगी ठही वञे या ख़ामख़ा ॾियणे न वठणे, तो वावेला कई घोड़ा थी वेली। ऐं माण्हू सभु अची गॾु थिया ऐं मूं जेको आहे सो मूं त पंहिंजी जान छॾे, पर तोखे रा बेगुनाह जो सज़ा मिली वेली। हाणे उहो हमरा चवणु लॻो उन चौकीदार खे त ॻाल्हि बिल्कुलु तुंहिंजी सही आहे, पर हाणे छा करियां, जेको थियणो हो सो थी वियो।
हाणे इहो ॾोह गुनाह मूं कयो ई कोन्हे, उनजी सज़ा मूंखे मिली वई। कंहिं टाइम में मूं ॾोह गुनाह हिकिड़ो कयो हो, पर हाणे लॻे थो त उनजी सज़ा मूंखे इहा बि मिले हींअर। हाणे हीअ हुन लाश खे खयों पिया अचनि, ॻाल्हियूं वाड़ियूं हिननि कयूं पाण में, सिधो अची बादशाह जे महल में उहो लाश खणी आया, खट जी हुते रखियूं। हाणे बादशाह बि ॾिठो वज़ीर काफ़ी माण्हू हुजनि, चौकीदार ऐं उहो हमरा जी लाश रखियूं। हाणे उन महिल बादशाह चवणु लॻो त लाश खे त ॾे हाल अहवाल। उन महिल उहो लाश न हो, हिकु ज़िंदा इंसान उहो उथी ऐं बीह रहियो। चौकीदार जॾहिं उन हमरा ॾिठो त अड़े हीउ छा थी वियो, हीउ त जीअरो आहे, हीउ त लाश हो कोन। त हीअ हमरा चवणु लॻो, जेको लाश हो चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह सलामत बिल्कुलु आऊं सही आहियां। त बादशाह चवणु लॻो त हाणे ॾे ख़बर, का ख़बरूं चारूं ॾे। त हाणे उहो लाश हमरा जेको चवणु लॻो त बादशाह सलामत सोनारे जो कातिल चौकीदार अथई। चौकीदार इन हमरा खे चयो पिए हीउ हमरा कोन अथई कातिल, चौकीदार ई कातिल अथई। तो बादशाह चवणु लॻो त चलो ठीकु है, मुंहिंजी तरकीब कामयाबु थी वेली, कातिल असुल जी ख़बर पहुची वई, कातिल केरु हो ख़बर पहुची वई। त बादशाह चवणु लॻो उन सिपाहियुनि हिननि खे त वञो हिन चौकीदार खे क़ैद करियो ऐं हिन खे फांसी ॾींदासीं। सिपाहियुनि उन चौकीदार खे वठी हले ऐं वञी हयूं कैद में। त हिते उहो लाश चवणु लॻो त बादशाह सलामत हिन इहा बि ॻाल्हि कई पिए इन हमरा त को मूं अहिड़ो गुनाह कयो जंहिंजी सज़ा मूंखे हींअर मिले पई, सो तव्हां वॾीन खां पुछा करियो। बादशाह उन लाश वारे हमरा खे त रवानो कयो। बादशाह चवणु लॻो उन हमरा खे त ॻाल्हि ॿुध, हाणे तुंहिंजो कहिड़ो अहिड़ो गुनाह हो जेको तूं मूंखे ॿुधा, सही सही ॻाल्हि करे ॿुधा, आख़िर छा मसइलो आहे जेका तो इहा ॻाल्हि कई पई। जेको हिन चयो ॾिस मूं तोखे हिन गुनाह मज़ा हिन जेको तोखे फांसी आई त इन मज़ा तुंहिंजी मूं जान छॾाई, हाणे तूं ॿुधा तो कहिड़ो अहिड़ो गुनाह कयो मूंखे ॿुधा। हाणे हिन ख़्यालु कयो हमरा त हाणे बादशाह खे खणी ॿुधाइजे, बादशाह हूं बि मूंखे हितां माफ़ु कयो आहे, फांसी सज़ा मुंहिंजी वई, हाणे ॿुधायां थो, सोचीं त हाणे थी सघे बादशाह मूंखे माना माफ़ु करे। चवणु लॻो त बादशाह सलामत हिकिड़ो हमरा हो, उनखे मूं घणी रोकियो, घणी चयो, उहो हमरा ईंदो हो घर मुंहिंजी ज़ाल सां गॾु सुम्हंदो हो। हुनखे मूं 2-3 दफ़ा चयो पर हू न मञियो। हिकु चकर मुंहिंजी ज़ाल सां गॾु सुतो पियो, पोइ हुनखे मूं जेको आहे मारे ऐं कंहिं नदी में उछरे छॾियो। तो हाणे उहो तमामु ग़लति हो, मुंहिंजी ज़ाल सां गॾु सुम्हंदो, तंहिंजे करे मूं हुनखे उहा सज़ा ॾिनी। तो बादशाह चवणु लॻो त इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। त हिते बादशाह चवणु लॻो त पोइ तो तुंहिंजी ज़ाल खे कुझु न चयो, तो उन हमरा खे मारे छॾियो। चई हा मारे, तमामु ग़लति हो न, बादशाह सलामत मुंहिंजी ज़ाल सां गॾु अची सुम्हंदो हो। बादशाह चवणु लॻो त वञो हिन जी ज़ाल खे वठी अचो। अवा सिपाही विया, हिन जी ज़ाल खे वठी आया। बादशाह पुछां करणु लॻो हिन जी ज़ाल खां त सची सची ॿुधाइजी, हिन कंहिं हमरा खे मारियो, छा हो तोसां गॾु सुम्हंदो? माई चवणु लॻी त बादशाह अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजो मुड़ुसु कूड़ थो हाणे, जे अगरि उन खे मारियो त मूंखे बि गॾु मारे हा न, मूंखे कोन मारी। दरअसल उहो हमरा इन खां पैसा घुरंदो हो मुंहिंजे मुड़ुस खां, तो हाणे उहो हमरा अची बार बार मुंहिंजे मुड़ुस खे तंग कंदो हो। तो हाणे हिन हिकु चकर छा कयो, मुंहिंजे मुड़ुस उन हमरा खे घुराए दावत जे बहाने असांजे घर, ऐं पोइ उनखे क़त्ल करे छॾी, उनखे मारे छॾी ऐं नदी में उनजो लाश लोड़े छॾी। तो इहा ख़बर पहुची वई। बादशाह चवणु लॻो उन हमरा खे त ॻाल्हि ॿुध, तो तमामु ग़लति कयो। हाणे को तोखां पैसा घुरंदो हो, तूं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तो हुन खां खयां, तूं हुनखे पैसा ॾेई छॾियां या कोई अहिड़ो टाइम वग़ैरह ॾियां, त हुनजो घटि मां घटि क़त्ल त न करियां, खून त न करियां, पर तो खून बि हुनजो कयो, क़त्ल बि कयो, पर हुनजी लाश सां बेउमृती त न करियां न। तो वञी कंहिं नदी में कंहिं नाले में वञी हुनजो लाश उछरे छॾी, लाश जी बेउमृती कई, तमामु इहा ॻाल्हि ख़राबु आहे। तो ईअं न करणु खपे हा, तो इहो वॾो गुनाह कयो ऐं वरी कूड़ बि इल्ज़ाम हई पंहिंजी ज़ाल ते, त मुंहिंजी ज़ाल सां गॾु सुम्हंदो हो। तमामु ग़लति माण्हू आहीं, तमामु ख़राबु माण्हू आहीं ऐं कातिल आहीं। त हिते उहो हमरा चवणु लॻो त बादशाह सलामत इहो मञा थो मूं ॾोह गुनाह कयो, पर हाणे मूं तव्हांखे सचाई बि ॿुधाई आहे, तो मूं सोचियो त तव्हां मूंखे माफ़ु कंदो, मूंखे माफ़ु करियो, मूंखां ग़लती थी वई, ईअं मूंखे करणु न खपे हा। त बादशाह चवणु लॻो त न, खून ऐं खतौरी कॾहिं कोन लिकंदा आहिनि, तूं केॾो बि खून खे लिकाई कई, पर नेठि साबिती थी वेली, ख़बर पहुची वेली आहे, सज़ा तोखे हिनजी ईंदी। तो बादशाह उन खे सज़ा ॿुधाए छॾी। चवणु लॻो त हाणे तोखे उमिरि क़ैद लाइ मूं वटि हिते आऊं क़ैद करे छॾींदुसि। बादशाह उनजी ज़ाल खे मोकल ॾेई छॾी ऐं उन खे उमिरि क़ैद लाइ चौकीदार खे बि फांसी जी सज़ा ॿुधाईंसि, उनखे फांसी ते चाढ़ाए छॾी ऐं उन हमरा खे उमिरि क़ैद लाइ उते ई पाण वटि क़ैद करे छॾी। तो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॼी। उमेद आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।